मैंने मैट्रिक पास किया, वो भी दूसरे साल। तरक्कीअ जे नाले ते असां सिंध खे अक़लियतुनि में शामिल कयो पियो वञे। जीअं ना गवर्नमेंट से कभी कोई ज़मीन ली है, हम तो प्राइवेट लोगों से ज़मीन लेते हैं और उसके ऊपर ही कॉलोनियाँ अपनी आबाद करते हैं। समुंड किनारे आबाद थियल कराची खां तक़रीबन 20 किलोमीटर उत्तर तरफ़ सिंध जे फितरी हुसन जाबलू इलाइक़े कोहिस्तान ते मलक रियाज़ जी नज़र पई। मलक रियाज़ केरु आहे, एतिरो अमीर कीअं थियो? अचो त तव्हांखे मलक रियाज़ बाबति अहम इंकशाफ ॿुधायूं था। सियालकोट जे ग़रीब घर में जनम वठंदड़ मलक रियाज़ घरनि में रंग जो कमु कंदो हो। तालीम भी हिन सिर्फ़ मैट्रिक ताईं हासिल कई, सा बि तमामु घटि नंबरनि में। मैंने मैट्रिक पास किया, वो भी दूसरे साल भी मेरे 333 नंबर आए। अगर 332 भी आते तो मैं फेल हो जाता। मलक रियाज़ 1980 में एक तामीराती कंपनी में क्लार्क तौर नौकरी वरिती, जिते हिन प्लाटिंग जी ख़रीद फ़रोख्त पिणु शुरू कई। पंहिंजो पैसो त हिन वटि न हो, उन करे कुझु फ़ौजी ऑफिसरनि खे प्लाट वठाइण ऐं खपराइण शुरू कया। मलक रियाज़ उन्हनि नंढनि फ़ौजी ऑफिसरनि जे ब्रोकरी कंदे कंदे आला सतह ताईं जे ऑफिसरनि सां पिणु शेयर करे पंहिंजूं रिहाइशी स्कीमूं हलाइण लॻो। को घणो वक़्तु न, बल्कि लॻभॻि 30 साल अॻु मलक रियाज़ को एतिरो अमीर तरीन न हो। गुर्बत अगर इंसान को याद रहे तो फिर तो बहुत बड़ी अच्छी बात है। अगर गुर्बत इंसान भूल जाए तो फिर अपने आप को भूल जाता है। आपने गुर्बत को करीब से देखा? मेरी बड़ी बच्ची को फूड पॉइजन हो गया था, तो उसके पास मेरे मर रही थी और मेरे पास फीस नहीं थी। सन 71 की बात है, डॉक्टर के पास ले जाने की। तो मैं और मेरी बीवी एकदम भाग के टैक्सी में बैठ के, और टैक्सी वाले से ये नासिम के साथ डॉक्टर शौकत था, उसके पास चले गए और उसने दवाई शवाई दी बच्ची को। और डॉक्टर के पास देने के लिए पैसे नहीं थे, टैक्सी वाले से लेके डॉक्टर को दिए और वापस आके 40 रुपए का पीतल का माम बेच के टैक्सी वाले। मलक रियाज़ जॾहिं आसिफ ज़रदारी सां हिसो पती करे सिंध जी सुहिणी जाबलू पटीअ ते बेरिया टाउन नाले सूबो जोड़ण जो ऐलान कयो, जंहिंजी ज़मीन मलक रियाज़ सिंध हुकूमत खां भोगड़नि मुठ ते ख़रीद कई। सिंध जी सूंह कोहिस्तान जे जबलनि खे मसमार करे पाकिस्तान जी वॾे में वॾी रिहाइशी स्कीम बेरिया टाउन शुरू कई वई ऐं उहा जुड़ी रास बि थी वई, जंहिंखां पोइ 2016 में सुप्रीम कोर्ट जी मुदाख़लत बाद मलक रियाज़ जुर्माने तौर 400 अरब रुपया वफ़ाक़ खे अलॻि सां ॾिना, छो त सुप्रीम कोर्ट जो हुकुम हो त तव्हां 10,000 रुपया एकड़ ज़मीन सस्ती वरिती आहे, उन जी क़ीमत घटि आहे। आख़िरकार मलक रियाज़ उहे पैसा अदालत सगोरी में जमा कराया, जॾहिं त अदालत सगोरी इहो पिणु वाज़े हुकुम ॾिनो त जेका ज़मीन बेरिया टाउन खे ॾिनी वई आहे, उनखां अॻिते बेरिया टाउन 1 इंच बि न वधंदी। वॾो ज़ुल्म सिंध सां इहो थियो जो सिंध जी ज़मीन जा पैसा वफ़ाक़ खे ॾिना विया, जॾहिं त 18 तरमीम खां पोइ उहे पैसा सूबे जी अवाम ते ख़र्च थियणा हुया। मगर मलक रियाज़ सिंध खे पंहिंजी जागीर सम्झंदे कुझु ॾींहं अॻु केतिरनि ई क़दीम ॻोठनि ॾांहुं चढ़ाई कई, जिते वॾे अंग में पुलिस जी मदद सां गब्बोल बिरादरी जे ॻोठनि खे मसमार करण जी कोशिश कई वई त धरती धड़ियनि मज़ामत कई, जंहिंखां पोइ सिंध जे सभिनी क़ौमपरस्त पार्टियुनि तोड़े हर फ़िक्र जे माण्हुनि जे सॾ ते कल्ह बेरिया टाउन जे मुखिया गेट ते लखनि जी तादाद में क़ौमपरस्त तोड़े सिंध धरती जा सपूत पुट गॾु थिया। जे थञ में वो सुती कोन हुई जो को भी सिंध जो बार बच्चो तो के यो सब कुछ करण दींदो, जैसे असा मावरू जिंदा आहियूं, असांजा ॿार फ़ख्र सां जीअंदा आहियूं, असां सिंध जे चपे चपे जी हिफ़ाज़त कंदासीं। असीं सिंधी माण्हुनि हेॾे वॾे पैमाने ते जमा थी करे, हर मकतब फ़िक्र जो माण्हू हिते जमा थी करे मैसेज थो ॾिए त असां पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे धरतीअ जी ऐं पंहिंजे माॻनि जी हिफ़ाज़त करे ॼाणूं ऐं असीं पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त कयूं पिया। इहे सिंधी माण्हुनि जा क़दीम कलमतनि जा गबोलनि जा ॻोठ ठाहे उते हिकिड़ा अहिड़ा रियासी मनसूबा जोड़िया था वञनि जिन्हनि में धारण खे आबाद करे हिते जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जो हिकिड़ी तमामु वॾी साज़िश आहे। इंडिया जी फिल्मुनि वांगुरु कुझु शरपसंद अची बाहि ॾेई माहौल बिगाड़ियो। चवनि था त मलक रियाज़ जी इहा हिकु साज़िश आहे। ये हंगामा आ रही
तोड़ फोड़, आग बगोला होना, ये जरूर पुलिस के कानून की कार्रवाई के अंदर आएगा। समय कारकुन गिरफ़्तार कया विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया। जलसे में मौजूद सिंध जूं माइरूं भेनरियूं निठण उस में ज़ख़्मी हालत में तड़पंदियूं रहियूं। रात देर सां पिण क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं कयूं वयूं। फायरूं दाख़िल करे केतिरनि ई कॉम्प्रस्ट पार्टियुनि जे अॻुवाननि खे गिरफ़्तार करे नज़रबंद कयो वियो आहे। जॾहिं त धरती धञनि पारां 9 जून ते सॼी सिंध में एहतजाज जो सॾु पिणु ॾिनो वियो आहे। हाणे ॾिसजे सिंध जे हुक्मरान जमायत सिंध धरती धञनि सां केतिरो इंसाफ़ थी करे ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकम ते केतिरो अमल दरामद करे थी। MNN TV न्यूज़ हैदराबाद।